अदी शमा खां मदद वठां, पर अदी त मुंहिंजी दुश्मन आहे। मां हुननि खे कीअं सम्झायां त मां शादीशुदा आहियां, मां नादर जी ज़ाल आहियां ऐं निकाह जे मथां निकाह नाहे थींदो। या अल्लाह, मुंहिंजी मदद कर। मां कंहिंखां मदद घुरां? मां छा कयां? ऐं ख़ुदा मुंहिंजी मदद कर। अदी छा आहे? अदी अदी मुंहिंजी हिकिड़ी मिंथ मञींदीअं? हा हा, छो न मञींदसि मां तुंहिंजी हिकिड़ी मिंथ। हूअं बि तूं 2-3 ॾींहंनि जी महिमान आहीं असांजे घर में, ज़रूर मञींदसि मां तुंहिंजी मिंथ। ॿुधाए कहिड़ी मिंथ आहे तुंहिंजी?